बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। मां आवाज़ शेफ आबदा बलोच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अवां सभिनीनि खे आवाज़ किचन में। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, खैरियत सां हूंदा, खुशबाश हूंदा ऐं खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ। हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं पंहिंजनि प्यारनि सां, पंहिंजनि बचड़नि सां गॾु। यकीनन रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं ऐं असांजी कोशिशि आहे त मेन कोर्सिस बि हुजनि, कुछ मिठा भी तैयार कयूं, हाई टी जा आइटम्स भी हुजन ऐं ऑलमोस्ट तमाम शयुनि खे असांजी कोशिशि हूंदी आहे त ज़रूरु कवर कयूं। अच्छा, हींअर छा था कयूं त असां 2 पैन्स मां वटि जेके आहिनि से स्टोव ते आहिनि। हिन में असां तैयार कंदासीं चांवर ऐं ॿी जेका असांजी रेसिपी आहे उहा असां तैयार कंदासीं मेमनी दाल। त मेमनी दाल भी तैयार थी थिए ऐं उन सां गॾोगॾु असां तैयार कंदासीं ज़ीरा राइस। ॿिन्हिनि जो कॉम्बिनेशन तमामु ज़बरदस्त आहे। इन सां गॾोगॾु अॼु तैयार थींदी फीरनी। ऐं फीरनी ऐं खीर में छा डिफरेंस हूंदो आहे? खीर जा जेके चांवर हूंदा आहिनि उहे थोड़ा साबित हूंदा आहिनि ऐं जेके फीरनी जा चांवर हूंदा आहिनि उहे बिल्कुलु पिसियल हूंदा आहिनि। त तव्हां अवल चांवरनि खे वॉश कयो, वॉश करण खां बाद में उनखे ड्राई कयो ऐं ड्राई करण खां बाद में कंहिं भी मिक्सी में जंहिंमें तव्हां ड्राई मसालो पीसींदा आहियो उन में उहे जेके ड्राई चांवर आहिनि उन्हनि खे तव्हां सुठे तरीक़े सां पीसियो। पर असांखे पिसियल चांवर ई खपनि। चांवरनि जो अटो तव्हांखे इस्तेमालु नाहे करिणो, न त तव्हांजी जेका फीरणी आहे उहा बिल्कुलु लही वांगुरु थी वेंदी ऐं मज़ो न ईंदो। पिसियल चांवर खपनि। त चांवरनि खे वॉश कयो, वॉश करण खां बाद में ड्राई कयो, ड्राई करण खां बाद में कंहिं भी मिक्सी में उन्हनि खे पीसियो त हे जेका चांवर आहिनि उन्हनि जी इहा शक्ल तव्हांजे सामने अचे वेंदी। अच्छा, ज़ीरा राइस जे लाइ मां हिन में गिहु ऐड कयो आहे ऐं हिन में ऐड कंदासीं ज़ीरो। थोरो हिते ज़ीरो शामिल कंदासीं ऐं मां इन में ऐड कंदमि नंढड़ो फोटो ऐं थोड़ी ऐड कंदासीं दालचीनी जा पीसिस। इहो शामिल कयोसीं ऐं हिन तरफ़ जेके असांजा चांवर आहिनि उनजो पाणी असांजो बॉइल थो थिए। त हे जेको दाग आहे न इहो मां ऐड कंदमि हिन पाणीअ में ऐं जीअं ई असांजो पाणी बॉइल थी वेंदो मां इन में ऐड कंदमि सोक थियल राइस। त खुशबू अचणु शुरू थी वई आहे असांजी ज़ीरे जी ऐं इन सां गॾोगॾु जेके आहिनि से नंढा फोटा तमामु सुठा लॻंदा आहिनि राइस में। दालचीनी जा 2-3 टुकड़ा आहिनि उहे असां हिन में ऐड कया आहिनि। लूणु मां हिते शामिल कंदमि हस्बे ज़रूरत, जेको असांजो चांवरनि जे लाइ पाणी बॉइल थो थिए। त 1 टेबल स्पून लेवल में हिन में ऐड कंदासीं लूणु ऐं इहो जेको असांजो दाग आहे इहो मां हिते ऐड कंदमि। इहो हिते शामिल थी वियो। हिन जी आंच फ़िलहाल कंदासीं बंदि। बसि इहो थोरो क्विक करण जे लाइ त जीअं पाणी असांजो बॉइल थी वञे गॾोगॾु असां दाग तैयार करे पाणीअ में ऐड कयूं। छो त हे असांजो रेडी थी वियो। हाणे छा था कयूं त हिन तरफ़ जेका असांजी मेमनी दाल अॼु जी जेका रेसिपी आहे मां तव्हांखे ॿुधायो ज़ीरा चांवर असां ठाहियूं था, फीरणी असां ठाहियूं था, इन सां गॾोगॾु अॼु ठहे थी मेमनी दाल। अच्छा, मेमनी दाल में हिकु त जेके दालियूं आहिनि उहे मिनिमम 3 तरह जूं हुजणु खपनि। मतिलबु मुङनि जी दाल बि हुजे, मसूर जी दाल बि हुजे ऐं उन सां गॾु चणनि जी दाल बि हुजे। सभिनीनि खां पहिरियां त उन्हनि खे वॉश कयो ऐं वॉश करण खां बाद में उन्हनि खे भुॼाए रखो। तमामु ज़रूरी आहे दालियुनि जे लाइ त तव्हां उन्हनि खे एटलीस्ट कम से कम बि 30 मिंट न त 2 घंटा, ख़ासि तौर ते जेकॾहिं चणनि जी दाल आहे त 2 घंटा उन्हनि खे ज़रूरु भुॼाए रखो। हो फुंडी पवंदियूं आहिनि ऐं जेको उन्हनि जो कुकिंग टाइम आहे उहो बि पोइ इलाही घटि थी वेंदो आहे। त हे मां वटि 3 तरीक़े जूं दालियूं आहिनि जंहिंमें मुङनि जी दाल बि आहे, मसूर जी दाल बि आहे ऐं चणनि जी दाल बि आहे। इहे 3 दालियूं हिते असां पचण जे लाइ रखंदासीं। इन्हनि खे सुठे तरीक़े सां असांखे ॻाढ़णो आहे। अच्छा, नॉर्मली मेमनी दाल में छा थींदो आहे त हिकिड़ो टमाटर जो जेको मसालो हूंदो आहे उहो अलॻि सां तैयार कबो आहे ऐं उन में ऐड कई वेंदी आहे लौकी। पर लौकी जो बि जेको कुकिंग टाइम आहे उहो इलाही आहे। त मां छा कंदमि दाल सां गॾु
लौकी ऐड कंदासीं त जीअं दालियूं बि ॻरी वञनि ऐं गॾोगॾु जेका असांजी लौकी आहे न उहा बि ॻरंदी वञे। वरी जेको असांजो टमाटर जो मसालो आहे उहो असां अलॻि सां ठाहे हिन में ऐड कंदासीं। पाणी बॉइल थी वियो आहे त हिन में ऐड कंदासीं राइस। अच्छा, चांवरनि खे बि तव्हांखे भुॼाए रखिणो आहे ऐं भुॼाइण खां बाद में ज़ीरे जो नंढड़े फोटे जो दाॻ ॾेई इहे चांवर ऐड कयो ऐं जीअं ई इहे हिकिड़ो कनी तयारु थी वेंदा मां इनखे ॾींदमि दम। बसि सिंपल राइस में को अहिड़ी रॉकेट साइंस न आहे। जेका दाल आहे उहा तव्हांखे गौर सां ॾिसणी आहे। दाल में दाल त आहे ई, इन में भाॼियूं बि असां ऐड था कयूं। इन में असां लौकी शामिल था कयूं, इन में पालक ऐड था कयूं, सोया शामिल कंदासीं, मेथी ऐड कंदासीं। त अॼु जी जेका दाल आहे तमामु ज़बरदस्त आहे। हिकु त टेस्ट में तमामु ज़बरदस्त आहे ऐं निहायत हेल्दी बि आहे। छो त दालनि सां गॾु इन में जेके वेजिटेबल्स आहिनि स्पेशली साई भाॼियूं उन्हनि जो असां इस्तेमालु था कयूं। लूणु ऐड कयोसीं ऐं ज़ीरा राइस असांजा कुक था थियनि। हिन तरफ़ जेका असां दाल तयारु करण जे लाइ रखी इन में असां ऐड कंदासीं कुझु मसाला, स्पेशली लूणु ऐं लूण सां गॾु असां इन में शामिल कंदासीं हेड। इहे ॿ टे शयूं इन में शामिल कंदासीं ऐं मां इन में ऐड कंदमि लौकी। सभिनीनि खां अवल ऐड था कयूं हेड, हिकिड़ो टीस्पून ऐं इन में शामिल कंदासीं लूणु। लूणु इन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। बसि इहे ॿ मसाला असां शामिल कयासीं ऐं अची था वञूं पंहिंजे लौकी जी तरफ़। लौकीअ खे यकीनन अवल असां पील कंदासीं ऐं पील करण खां बाद में हिन जा नंढड़ा क्यूब्स करे जेका दाल आहे मां दाल में हिन खे ऐड कंदमि जीअं हे फटाफट ॻरी वञे। जेकॾहिं तव्हांखे टाइमिंग जो को इशू कोन्हे त तव्हां लौकी खे जेको असां टमाटे जो मसालो तयारु कंदासीं उन में बि ॻारे सघूं था, पर ऑलमोस्ट सेम आहे। छो त असां तमामु शयुनि खे लास्ट में मिक्स कंदासीं त जेके फ्लेवर्स आहिनि उहे मिक्स थी वेंदा। त लौकी ऐं चणनि जी दाल ऐं मुङनि जी दाल, मसूर जी दाल, इन्हनि खे असां बॉइल करण जे लाइ था रखूं लूणु ऐं हेड सां गॾु। बसि हे लौकी जा कुझु पीसिस करे इन खे बि ऐड था कयूं। हल्की बाहि ते तव्हां इन खे रखो ऐं जेकॾहिं तव्हां कुकर इस्तेमालु करण जा आदी आहियो त भले तव्हां थोरी देरि जे लाइ इन खे कुकर कयो त जीअं तव्हां जूं दालियूं ज़बरदस्त ॻरी वञनि ऐं जेका लौकी आहे उहा बि ॻरी वञे। जेके बि असां वटि सायूं भाॼियूं आहिनि उन्हनि खे ऐड कंदासीं थोरो लेट, जॾहिं असांजी दाल ज़बरदस्त ॻरी वेंदी। छो त जेके सायूं भाॼियूं आहिनि उन्हनि खे इलाही घंटनि ताईं पचाइण जी बिल्कुलु ज़रूरत न आहे। बसि ऐड कंदासीं, थोरियूं पची वेंदियूं, थोरियूं श्रिंक थी वेंदियूं त ज़बरदस्त रेडी थी वेंदियूं। बसि अची वई असांजी लौकी ऐं तक़रीबन असां वटि दालियूं हुयूं हिकिड़ो कप तव्हां खणी सघो था दालियूं, मतिलबु इक्वल क्वांटिटी में ऐड कजो चणनि जी, मुङनि जी ऐं मसूर जी दाल। हे स्ट्रीट फूड में बि इहा दाल जेका आहे सा असांजे मिलंदी आहे ऐं माण्हू इलाही शौक़ सां हिन खे खाईंदा आहिनि। छो त थोरी डिफरेंट आहे, भाॼियुनि सां गॾु आहे असांजी इहा दाल ऐं दालियूं बि टे तरह जूं आहिनि, इलाही टेस्टी ऐं मज़ेदार थींदी आहे ऐं गर्मियुनि में उहे दाल चांवर इलाही सुठा लॻंदा आहिनि। त तव्हां इहा जेका मेनली दाल आहे इहा तव्हां ज़रूरु ट्राई कजो। अच्छा, हिन खे पील करे हींअर असां हिननि जा कंदासीं नंढड़ा क्यूब्स। हे जेके लौकी जा स्किन आहे इहा हितां हटाए था छॾियूं। अच्छा जी, बसि नंढड़ा असांखे पीसिस करणा आहिनि ऐं वजह उहा ई आहे त जीअं जल्दी सां ॻरी वञे लौकी। जेतिरा वॾा पीस हूंदा त पोइ लौकी जे ॻरण में एतिरो ई वक़्तु लॻंदो ऐं कंहिं क़िस्म जी कोई बि खटास फ़िलहालु असां ऐड नथा कयूं। ऐं पोइ इन में असां टमाटा बि शामिल कंदासीं
गिदामड़ी भी असां हिन में ऐड कंदासीं। दाल इहा हूंदी आहे थोड़ी खट्टी, त गिदामड़ी ऐं टमाटा उहे शामिल कंदासीं। फ़िलहाल असां दाल ऐं लौकी, लूणु, हेड इहो मिलाए करे इनखे कुक था कयूं। नंढड़ी असां वटि ब्रेक जो टाइम बि थी वियो आहे, त ब्रेक ते वेंदासीं। हिते मां लौकी ऐड थी कयां। ज़ीरा राइस असांजा कुक था थियनि। मिलूं था तव्हां सां नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में जेकॾहिं मेन्यू जी ॻाल्हि कयूं असांजे उन्हनि घर भातियुनि जे लाइ जीअं असांखे हींअर ट्यून इन कयो हुजे या जॉइन कयो हुजे, फीरणी तयारु था कयूं ऐं इन सां गॾु तयारु था कयूं मेमनी दाल ऐं ज़ीरा राइस। ज़ीरा राइस असांजा रेडी थी विया आहिनि। उन्हनि जो मां तव्हांखे हिकिड़ो क्विक रिकैप ॾींदी हलां। सभिनीनि खां अवल में उन में ऐड कंदासीं ऑयल ऐं जेकॾहिं 1 kg तव्हांजा राइस आहिनि त तक़रीबन 3/4 कप उन में ऑयल ज़रूरु ऐड कयो ऐं उन में शामिल कंदासीं 1 टीस्पून ज़ीरो ऐं ज़ीरे सां गॾु 1 खां 2 नंढड़ा फोटा या सावा फोटा उहे ऐड कयो। दालचीनी जो 1 या 2 पीस उन में शामिल कयो ऐं जॾहिं दाग अची वञे, सुठी हिकिड़ी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त पोइ तव्हां उन में ऐड कजो राइस। हस्बे ज़रूरत लूणु उन में ऐड कंदा ऐं जॾहिं चांवर दम ते अची वञनि त उन्हनि खे सिंपली दम ॾेई छॾियो। अच्छा, हाणे फीरणी असांजी हिते रेडी थी थिए। 2 kg असां वटि हुयो खीर ऐं उहो मां हिन में ऐड कयो आहे। जॾहिं हिन में बि ऐड कंदासीं 2-3 नंढड़ा फोटा। ॻाल्हि अची वञे असांजे देसी मिठे जी, चांवर बॉइल करण जी या एज़ अ माउथ फ्रेशनर, नंढड़ा फोटा तमामु ज़बरदस्त हूंदा आहिनि। तासीर बि हिननि जी इलाही थधी हूंदी आहे। चांहि में बि ऐड कजे त मज़ो अची थो वञे। अच्छा, 3 मां हिन में ऐड थी कयां नंढड़ा फोटा। सिंपली जेको असांजो खीर आहे उनखे बॉइल करण जे लाइ रखियो आहे ऐं इन में मां ऐड कंदमि पिसियल चांवर। छो त फीरणी तयारु थी थिए, लाज़मी तौर ते जेके चांवर आहिनि उन्हनि खे पीसे छॾियो। ऐं कीअं तव्हां पीसींदव, अवल इन्हनि खे वॉश कयो। वॉश करण खां बाद में तव्हां इन्हनि खे ड्राई कयो ऐं ड्राई करण खां बाद में तव्हां इन्हनि खे कंहिं बि मिक्सी में जंहिंमें असां ड्राई मसालो पीसींदा आहियूं उन में तव्हां इनखे पीसे रखो। पर मेक श्योर कजो त जंहिंमें ड्राई मसालो पीसींदा आहियो उन्हनि खे सही तरीक़े सां वॉश कयो। ईअं न थिए त जेको तव्हां अॻ में मिर्च पीसिया हुजनि ऐं वरी तव्हां खीरणी जे लाइ त फीरणी जे लाइ जेके हिन से चांवर पीसियो ऐं पोइ तव्हां सोचींदव त इहे मिर्च काॾों अची विया, त थोरो वॉश करे ऐं उनखे ड्राई कयो, पोइ हुन में ऐड कयो। ऐं जंहिंजे घर में नंढड़ा ॿार आहिनि ऐं कंटिन्यूअसली उन्हनि जे लाइ तव्हां खाधा तयारु कंदा आहियो त उन में बि इहो तमामु सुठो आहे त तव्हांजा चांवर जेके हिन से पिसियल हुजनि। जेकॾहिं तव्हां थोरी दाल बि हुन में ऐड करणु चाहियो था ऐं पोइ तव्हांजी जेका खिचड़ी आहे उहा तमामु ज़बरदस्त ऐं मिंटनि में रेडी थी वेंदी। अच्छा, हिते असां खीर बॉइल करण जे लाइ रखियो आहे। नंढड़ा फोटा असां हिन में ऐड कया आहिनि ऐं मां इन में शामिल कंदमि हे असांजा राइस जेके असां पीसे रखिया आहिनि। ऑलमोस्ट असां वटि 1/2 कप खां थोरो वधीक हुया, इहे मां हिन में ऐड कया आहिनि ऐं इनखे थोरो चिमचो बि हलाईंदासीं जेसीं ताईं इहे असांजा पिसियल जेके चांवर आहिनि इहे ॻरी नथा वञनि। असां इन में खंड जो इस्तेमालु न कंदासीं, छो त खंड जेको आहे सो चांवरनि खे ॻरण में थोरी ॾुखियाई कंदी ऐं चांवर तव्हांजा देरि सां ॻरंदा। जेकॾहिं तव्हां ज़रदो बि ठाहींदा आहियो त तव्हां नोट कयो हूंदो त जॾहिं असां खंड ऐड कंदा आहियूं त पोइ चांवर थोरा अकड़िजी वेंदा आहिनि। त मेक श्योर कयो त जॾहिं तव्हांजा चांवर सुठे तरीक़े सां ॻरी वञनि पोइ तव्हां इन में शामिल कजो खंड हस्बे ज़रूरत। त हे त फीरणी जो असांजो जेको स्टेप आहे उहो थी वियो ऐं फीरणी तव्हांजी आहिस्ता आहिस्ता पचंदी रहंदी। जीअं ई चांवर ॻरी वेंदा असां हिन में खंड ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत ऐं उन खां बाद में बि तव्हांखे खीरणी आहिस्ता आहिस्ता पचाइणी आहे। चांवर छो त पिसियल हूंदा आहिनि त ख़्यालु रखिजो त जीअं हेठि न लॻनि, छो त पिसियल जॾहिं चांवर ॻरी वेंदा आहिनि त पोइ तमामु क्विक उहो हेठि लॻणु शुरू थी वेंदा आहिनि।
अच्छा, मेमनी दाल जे लाइ असां छा कयो हुयोसीं त दाल में असां वटि 3 दालूं हुयूं। चणनि जी दाल बि हुई ऐं दालूं तमामु ज़बरदस्त ॻरी वयूं हुयूं। चणनि जी दाल हुई, मुङनि जी दाल हुई ऐं असां इन में ऐड कई हुई मसूर जी दाल। तमामु दालुनि खे भुॼाए रखो। मां छड़ो चणनि जी दाल चेक कंदमि, छो त बाक़ी मुङ ऐं मसूर त झटपट ॻरी वेंदा आहिनि। थोरी अञा कसर आहे चणनि जी दाल में। ऐं इन में असां ऐड कई हुईसीं लौकी, तक़रीबन हाफ kg या 1 पा तव्हां हिन में लौकी जो इस्तेमालु कयो। लौकी बि जेका दालियूं आहिनि उन्हनि सां गॾु ॻरी वेंदी। दालियूं तव्हांजूं ज़बरदस्त ॻरी वेंदियूं। कोई बि मिक्सी या ब्लेंडर में तव्हां हल्को इनखे ब्लेंड करे सघो था, पर लौकी जा पीसिस ऐं दाल जेका आहे सा नज़र अचणु खपे ऐं उन जा चंक्स हुजणु खपनि, त जॾहिं तव्हां च्यू कंदव त उहे सुठा लॻंदा। अच्छा, इन जो असांखे कुझु मसालो तयारु करिणो आहे। हिकु त असां इन जो टमाटर जो मसालो तयारु कंदासीं ऐं ॿियो इन जो असां तयारु कंदासीं दाग। इहे 2 शयूं असांखे रेडी करणियूं आहिनि। थोरो थोरो जेका फीरणी आहे असांखे इनखे बि ॾिसंदा था हलूं। अच्छा, फीरणी जेका आहे खीर खे वरी देरि ताईं पचाए उनजो कलर बि थोरो येलोइश थी वेंदो आहे, पर जेकॾहिं तव्हां फीरणी खे कॾहिं नोटिस कयो हुजे त हुनजो कलर बि थोरो वाइट ई रहंदो आहे ऐं थोरी घणी ॼमियल हूंदी आहे, छो त चांवर बिल्कुलु पिसियल हूंदा आहिनि। त तव्हां इनखे मिटी जी जेके कटोरियूं आहिनि उन्हनि में बि तव्हां इन्हनि खे ॼमाए सघो था। ऐं थोरी इनखे छो त चांवर बि असां सभी लाइ ऐड कया आहिनि, थोरी घाटी इहा तयारु थींदी ऐं इनखे सुठे नमूने सां थधो करे पोइ तव्हां इनखे सर्व कयो ऐं पिस्ता ऐं बादाम इन में ऐड कंदासीं। अच्छा, कुझु जेके आहिनि हाफ जेका असांजी क्वांटिटी आहे उहा हींअर ई ऐड कंदासीं, छो त सुठा लॻंदा आहिनि। जॾहिं पची पवंदा आहिनि खीर सां गॾु त उन्हनि जो जेको फ्लेवर आहे उहो तमामु सुठो ईंदो आहे। ऐं जेका किशमिश आहे इनखे वॉश करे मां इन में ऐड थी कयां ऐं थोरा जेके हाफ असांजी मिक़दार आहे पिस्ते ऐं बादाम जी उहा बि असां शामिलु कंदासीं हिन। जेका असांजी फीरणी तयारु थी थिए, बॉइल थी थिए, त जीअं असांजो जेको खीर आहे उहो बि तमामु ज़बरदस्त ऐं मज़ेदार थी वञे। जॾहिं नट्स उन सां गॾु बॉइल थींदा न, उनजो फ्लेवर अञा बि वधी वेंदो। अच्छा, कंहिं बि तव्हां इनखे पीसे बि ऐड करे सघो था ऐं इनखे थोरो चॉप करे बि शामिलु करे सघो था। अच्छा, हाणे बाहि जेका आहे मां थोरी स्लो कंदमि पंहिंजी फीरणीअ जी, छो त हाणे सुठे तरीक़े सां बबल थी करे चांवर असां हिन में शामिलु करे चुका आहियूं। ऐं जीअं ई चांवर असांजा बॉइल थींदा न त फीरणी असांजी घाटी थियणु शुरू थी वेंदी। इनजी जेका स्टोव आहे उनखे थोरो स्लो था कयूं, त जीअं आहिस्ता आहिस्ता स्टोव ते इहा तयारु थिए। कंटिन्यूअसली तव्हां इनखे स्टिर कंदा हलंदव। जेकॾहिं तव्हां इनखे अनअटेंडेंट जेको आहे सो छॾे ॾिनो त छा थींदो, जेके चांवर तव्हांजा ॻरंदा वेंदा न उहे हेठि लॻंदा वेंदा। ऐं जेकॾहिं हिकु दफ़ो तव्हांजी फीरणी लॻी वई त पोइ उन में हिकिड़ी स्मेल अची वेंदी आहे सड़ण जी, ऐं पोइ तव्हां कुझु बि कंदव न उहा स्मेल जेका आहे सा न वेंदी। ऐं मूंखे त इलाही बिल्कुलु सुठी नाहे लॻंदी। बाज़ मां माण्हुनि खे ॿुधो आहे त भई उन्हनि खे इलाही सुठी लॻंदी आहे उहा ख़ुशबू, पर बहरहाल तव्हांजो पंहिंजो टेस्ट आहे। पर ख़्यालु कजो त जेके चांवर आहिनि उहे लॻनि न। ऐं थोरो जेका बि देॻड़ी इस्तेमालु था कयो उनजो पेंदो जेको आहे उहो थोरो थुल्हो हुजे ऐं तव्हां बाहि उनजी स्लो कजो ऐं हर कंटिन्यूअसली उनखे थोरो थोरो जेको आहे सो चिमचो ईअं हलाइजो त हेठि चांवर बिल्कुलु बि लॻनि न। त थोरो हिन में नट्स ऐड था कयूं, फीरणी असांजी अञा बि मज़ेदार थी वेंदी। एट लीस्ट ओवरनाइट थधो कयो जेको बि मिठो तयारु कयो था, छो त लोड शेडिंग जा बि इशूज़ आहिनि। वरी फ्रिज हर खुलंदो बि आहे। घर वारनि जे लाइ तयारु था कयो या तव्हांजी कोई गेट टुगेदर आहे, स्पेशली जेको बि मिठो आहे, डिज़र्ट आहे, जेके थधा सर्व थींदा आहिनि, हिकिड़ो ॾींहुं अवल तव्हां उनखे तयारु कयो त हिकिड़ो त नेक्स्ट डे तव्हांखे इहा टेंशन न हूंदी त मिठे खे थधो करिणो आहे। तव्हां उनजी गार्निशिंग करे सघंदा ऐं नेक्स्ट डे ते तव्हांजा जेके बि नमकीन खाधा आहिनि तव्हां उन्हनि ते फोकस बि ईज़ीली कंदा। अच्छा, हे जेके पिस्ता आहिनि इहे हिन में ऐड था कयूं
ऐं थोरा बादाम बि स्लाइस करे हिन में शामिल कंदासीं। मोस्टली जेकॾहिं नट्स जी ॻाल्हि कयूं त इहे ई ॿ जेके असांजा नट्स आहिनि, पिस्ता ऐं बादाम, इहे सुठा लॻंदा आहिनि। पोइ खीर हुजे, फिरणी हुजे, ऐं इहे असांजा तमामु रिवायती मिठा आहिनि जेके तयारु थींदा आहिनि ऐं हींअर बि तमामु मज़े जा लॻंदा आहिनि। तव्हां हिनखे सिल्वर वर्क सां बि तव्हां हिनखे गार्निश करे सघो था। मिटी जा प्याला या पोइ हिकिड़े वॾे प्याले में सर्व कयो। त बादाम मां वटि आहिनि तक़रीबन 10 खां 12, इहे बि हिन में ऐड कंदासीं। हल्की बाहि ते असांजी फिरणी तयारु थी थिए। हिकिड़ो नंढिड़ो मां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे, त ब्रेक ते वेंदासीं। ब्रेक खां जॾहिं असां मोटी ईंदासीं त जेको मेमनी दाल जो मसालो आहे उहो रेडी कंदासीं। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में असां ठाहियूं पिया ज़ीरा राइस जेके असांजा रेडी थी विया आहिनि। फिरणी तयारु थी थिए ऐं इन सां गॾु असां तयारु पिया कयूं मेमनी दाल। तमामु ज़बरदस्त दाल आहे ऐं हींअर असांजी दाल ज़बरदस्त ॻरी वई आहे। जेका लौकी आहे उहा बि ज़बरदस्त ॻरी वई आहे। त हिनखे हाणे मां रखंदमि हिकिड़े पासे ऐं इन जो तयारु कंदासीं ज़बरदस्त स्पाइसी सो मसालो। त हे असांजी अची वई दाल ऐं मां इन में असांखे बाहि थोड़ी तेज़ खपे त हिनखे हिते ट्रांसफ़र था कयूं। अच्छा, जेका असांजी खीरणी आहे उहा बि थोड़ी थोड़ी घाटी थियणु स्टार्ट थी वई आहे। अच्छा, हिन में असां ऐड कंदासीं गेहूं या ऑयल, जेको बि तव्हांखे बहितर लॻे उहो तव्हां हिन में शामिल कयो। थोड़ी बाहि खे बि असां कंदासीं तेज़। अच्छा, इन में मां शामिल कंदमि टमाटा अची विया असांजा ऐं थोड़ा इन में ऐड कंदासीं सावा मिर्च। टमाटनि खे कंदासीं बारीक स्लाइस। अच्छा, थूम ऐं अदरक जो इन में शामिल कंदासीं पेस्ट ऐं मसाले में बि थोड़ी हेड ऐं थोड़ो शामिल कंदासीं इन में लूणु, ॻाढ़ा मिर्च, सावा मिर्च असां इन में शामिल कंदासीं। थोड़ा कटे करे बि ऐड कंदासीं ऐं कुझु जेके गोल ॻाढ़ा मिर्च आहिनि उन्हनि सां असां हिनखे ॾींदासीं भगार। त हे अची विया असांजा सावा मिर्च। हिनखे 2 अध करे स्टार्टिंग में ई हिनखे शामिल कंदासीं ऐं थूम ऐं अदरक जो ऐड कंदासीं पेस्ट। थोड़ा अची विया सावा मिर्च, थूम ऐं अदरक जो पेस्ट असां हिन में शामिल कयोसीं ऐं इन में अच्छा कुझु असां इन में ऐड कंदासीं सायूं भाॼियूं। उन जे लाइ अवल जेके टमाटा आहिनि उन्हनि खे रखंदासीं ॻरण जे लाइ। तेसीं ताईं असां जेका असांजी साई भाॼी आहे उनखे रेडी करे, जंहिंमें असां वटि मेथी आहे ऐं मां इन में ऐड थी कयां सोया। इन में शामिल कंदासीं थोड़ी पालक। हींअर ऐड था कयूं इन में टमाटा स्लाइस में कटे करे इहे ऐड कयासीं। थोड़ो कंदासीं इनखे फ्राई।
थोड़ा ॿिया बि ऐड था कयूं। सावा मिर्च इलाही सुठा लॻंदा आहिनि दाल में। अच्छा, फीरणी खे बि थोड़ो थोड़ो जेको स्पून आहे उहो हलाईंदा हलंदासीं। अच्छा, थोड़ो ऐड कंदासीं हिन में ज़ीरो। कुछ इन में ऐड कंदासीं साबित ॻाढ़ा मिर्च। इहो मां मसालो ऐं जेको असांजो भगार आहे इहो गॾु तयारु कंदासीं। थोड़ा साबित ॻाढ़ा मिर्च अची विया ऐं मां हिन में शामिल कंदमि पिसियल ॻाढ़ा मिर्च। थोड़ो ऐड कंदासीं साबित पिसियल गरम मसालो। हे अची विया असांजा। लेवल में ऐड कंदासीं हिकिड़ो टीस्पून ॻाढ़ा मिर्च। थोड़ी मां शामिल कंदमि हेड्र। दाल में असां हेड्र ऐड करे चुका आहियूं, त हे बसि मसाले में थोड़ी शामिल था कयूं ऐं मसाले जे हिसाब सां ई ऐड कंदासीं थोड़ो लूणु। ऐं थोड़ो कंदासीं इनखे फ्राई। थोड़ो इनखे पिसियल गरम मसालो ऐड कंदासीं ऐं जीअं ई हे असांजा टमाटा जेके आहिनि से सुठे तरीक़े सां ॻरी वेंदा, सॉफ्ट थी वेंदा, जेतिरी बि असांजी साई भाॼी आहे इहा मां हिन में ऐड कंदमि ऐं सुठे तरीक़े सां इनखे मिक्स कंदासीं। भाॼी थोड़ी श्रिंक थी वेंदी त असां इनखे कंदासीं सर्व ऐं इनखे खटो कंदासीं गिदामड़ी सां गॾु। गिदामड़ी खे थोड़ो पाणीअ में तव्हां पुसाए रखो ऐं उनजो जेको पल्प आहे उहो ऐड कंदासीं हिन दाल में। ये अची वई असांजी गिदामड़ी। इनखे बि थोड़ो पुसाए था रखूं ऐं जेके तमामु थुल्हियूं डंडियूं आहिनि न सोए जूं, बसि इहे असां अलॻि कंदासीं ऐं बाक़ी जेके सॉफ्ट सॉफ्ट आहिनि उहे असां हिन में इस्तेमालु कंदासीं। थोड़ियूं थुल्हियूं डंडियूं मां अलहदा थी कंदी वञा। चलो जी, चङी तरीक़े सां वॉश कजो। जेके बि तव्हांजी साई भाॼी हुजे त जीअं इलाही मिटी हूंदी आहे उन में, ईअं न थिए त तव्हांजी जेका दाल आहे उहा बि किरकिरी थी वञे। थुल्हियूं जेके डंडियूं आहिनि उहे बिल्कुलु ॻरंदियूं न आहिनि, उन्हनि खे तव्हां लाज़मी तौर ते हटाए छॾिजो। पटाटनि सां गॾु बि सोया इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि, त जेका बि साई भाॼी आहे उन्हनि खे ज़रूरु इस्तेमालु कंदा कयो डिफरेंट रेसिपीज़ में। अच्छा, थोड़ो इनखे मिक्स था कयूं। मसालो असांजो थोड़ो भुॼे ऐं मां हिन में शामिल कंदमि थोड़ो पाणी। जीअं असांजा टमाटा जेके आहिनि से थोड़ा ॻरी वञनि ऐं जेका फीरणी आहे उनखे विसारणो न आहे, उनखे चिमचो हलाईंदा हलंदासीं। फीरणी खे थोड़ो चिमचो हिलाईंदा हलंदासीं ऐं जेके असांजा चांवर आहिनि इहे ॻरी विया आहिनि, त हींअर वक़्तु थी वियो आहे त असां हिन में ऐड कयूं खंडु हस्बे ज़रूरत। पर मां थोड़ो टेस्ट बि करे ॾिसंदमि त असांजा चांवर ॻरी विया आहिनि या न। थोड़ी फीरणी टेस्ट करे ॾिसंदासीं। चांवर असांजा ज़बरदस्त ॻरी विया आहिनि, त मां हिन में ऐड कंदमि खंडु। खंडु तव्हां ऐड कंदव हस्बे ज़रूरत, पर मिनिमम हिन में हिकिड़ो कप जेको खंडु आहे उहा त वेंदी लाज़मी। बाक़ी तव्हां केतिरो मिठो पसंदि कंदा आहियो इहो तव्हां ते डिपेंड थो करे। बाज़ माण्हू तमामु तेज़ मिठो खाईंदा आहिनि ऐं बाज़ इलाही घटि खाईंदा आहिनि। अच्छा, जीअं ई हाणे असांजा इहे जेके टमाटा आहिनि इहे सॉफ्ट थी वेंदा त मां इन में ऐड कंदमि साई भाॼी, जंहिंमें असां वटि आहे सोया। अच्छा, थोड़ी असां इन में ऐड था कयूं मेथी
ऐं इन सां गॾु इन में ऐड कंदासीं पालक। तमामु ज़बरदस्त अॼु की जेका दाल आहे उहा तयारु थींदी। थोड़ा टमाटा अञा सॉफ्ट थी वञे त पोइ मां इन में ऐड कंदमि साई भाॼी, छो त साई भाॼी शामिलु करण खां बाद में देर ताईं इनखे न पचाईंदासीं। तमामु मसालो असां ऐड कंदासीं दाल में ऐं दाल खे थोरो मसाले सां गॾु कुक कंदासीं। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं तव्हां मथियां वरी बि इनखे भगाड़ ॾियो त जीअं तव्हांजी दाल थोरी ॾिसण में ख़ूबसूरत लॻंदी थोरो, त तव्हां उहो बि ॾेई सघो था। पर मां हिन में भगाड़ जा जेके अज्जा आहिनि उहे बि शामिलु कया आहिनि। नंढिड़ो असां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे, तव्हां जल्दी सां वञो, साही खणी अचो, मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। आवाज़ किचन में अॼु असां तयारु कयासीं ज़ीरा राइस। खीरणी तयारु कईसीं जंहिंमें मां खंडु थी विझां। बसि खंडु जीअं ई डिज़ोल्व थी वेंदी असां हिनखे कढी करे कंदासीं डिश आउट, छो त असांजा जेके चांवर आहिनि ज़बरदस्त ॻरी विया आहिनि। खीरणी असांजी ज़बरदस्त घाटी थी वई आहे ऐं हींअर मां हिन में ऐड कई खंडु। खंडु तव्हां हिन में शामिलु कंदा हस्बे ज़रूरत। टेस्ट करे ॾिसजो, जॾहिं तव्हांजी मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ो कोप जेको खंडु जो आहे उहो हिन में काफ़ी थींदो, पर यकीनन तव्हां उनखे घटि जा वधीक करे सघो था। अच्छा, इन में ऐड था कयूं किशमिश, जंहिंखे मां वॉश कयो आहे ऐं वॉश करण खां बाद में ऐड था कयूं पंहिंजे हिन खीरणीअ में। हाणे अची था वञूं दाल जी तरफ़। दाल में जेको मां मसालो तव्हांजे साम्हूं रेडी कयो हुयो उहो तमामु मसालो टमाटनि वारो ऐड कयोसीं असां पंहिंजी जेका असांजी दाल कुक पई थिए उन में। हाणे असां इन में शामिलु था कयूं तमामु असांजी साई भाॼी, जंहिंमें अची वियो हे सोया, ऐं हिन में शामिलु कंदासीं पालक। पालक सां गॾु असां वटि आहे मेथी, थोरी थोरी तमामु जेका भाॼी आहे उहा ऐड था कयूं। अची वई। अच्छा, हिनखे बसि 1 खां 2 मिंट अगेन जेका असांजी भाॼी आहे बसि थोरी श्रिंक थी वेंदी, असां हिनखे कंदासीं डिश आउट। थोरो बसि मां हिनखे कयां थी मिक्स। ज़बरदस्त दाल आहे जंहिंमें लौकी बि आहे, साई जेके असांजूं भाॼियूं आहिनि इहा आहे, ऐं दाल बि असांजी 3 तरीक़नि जी आहे, चणनि जी दाल, मुङनि जी दाल ऐं मसूर जी दाल। बसि थोड़ियूं असांजूं भाॼियूं श्रिंक थी वञनि, हिनखे डिश आउट था कयूं। ऐं जेको मां मसालो तयारु कयो हुयो उन मां थोरो ऑयल ऐं साबित ॻाढ़ा मिर्च इहे मां कढी रखिया, त जॾहिं असां पंहिंजी दाल सर्व कयूं त पोइ मथियां थोरो ऑयल जो हिकिड़ो तड़को जेको आहे उहो ज़रूरी आहे, जीअं असांजी दाल ज़बरदस्त तरीक़े सां शाइन भी करे। अच्छा, हाणे दाल जी जेका कंसिस्टेंसी आहे उहा बि तव्हांजे मथां आहे त केतिरी तव्हांखे खपे। ऐं जेका असांजी खीरणी आहे इन जो हिकु दफ़ो जेका मिठास आहे उहा बि चेक कंदा हलंदासीं। खंडु मां हिन में शामिलु कई, किशमिश मां हिन में ऐड कई आहे, खीर हुयो 2 kg ऐं 1 कप असां उन में ऐड कयासीं भुॻल ऐं ड्राई थियल पिसियल राइस। हल्की बाहि ते तव्हां खीरणीअ खे पचण ॾियो। खंडु ऐड कईसीं, नट्स मां हिन में शामिलु कया आहिनि, बादाम, पिस्ता ऐं किशमिश। मुंहिंजे हिसाब सां मिठास बिल्कुलु ज़बरदस्त आहे, बैलेंस में आहे। त बसि मां चांवरनि खे कयां थी डिश आउट। हिकिड़ो इंग्रेडिएंट्स रहिजी वियो आहे, उहो आहे असांजी गिदामड़ी। त मां हाफ हे अची वई असांजी
गिदामड़ी जेका दाल खे ज़बरदस्त खट्टो कंदी। खे कयूं था मिक्स। बस हाणे हिकु दफ़ो हिन जो उबाल अची वञे त हिनखे सर्व था कयूं। तेसी ताईं डिश आउट था कयूं चांवर। अची विया असांजा ज़ीरा राइस। ज़ीरा राइस जेके आहिनि से इन मेमनी दाल चांवरनि सां तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। थोड़ा सा हिन में नंढा फोटा शामिल कयासीं। ज़ीरो त यकीनन ऐड इन में कयोसीं ऐं थोड़ा दालचीनी जा पीसिस। ऑयल हुयो ऐं पाणी ऐड करे चांवर खे ऐड कयो ऐं जॾहिं दम अची वञनि त हिनखे 10 खां 12 मिंटनि ते दम ॾेई छॾियो। बसि इन मेमनी दाल सां गॾु तव्हां हिनखे सर्व कयो, तव्हांखे मज़ो अची वेंदो। चलो जी, अची विया असांजा ज़बरदस्त ज़ीरा राइस ऐं यकीनन फीरणी मां त गर्मा गर्म सर्व थी कयां, पर तव्हां हिनखे थधो सर्व कजो। चलो बस दाल हिकु दफ़ो बॉइल थी वञे ऐं दाल हिकु दफ़ो बॉइल थी वञे त इनखे बि कयूं था सर्व। त अॼु जो मेन्यू हुयो ज़ीरा राइस ऐं मेमनी दाल असां तयारु कईसीं। उमेद आहे त अॼु जो मेन्यू बि तव्हांखे ज़बरदस्त लॻो हूंदो। गर्मियुनि में उहे बि दाल चांवर इलाही मज़े जा लॻंदा आहिनि। वरी तव्हां हिन सां सैलेड या रायतो वग़ैरह सर्व कयो जीअं तव्हांखे सुठो थो लॻे। चलो मां थोड़ी दाल कढी करे हिनखे डिश आउट था कयूं। अची वई असांजी मेमनी दाल। गर्मा गरम दाल चांवर ऐं थधी हुजणु खपे इहा तव्हांजी फीरणी। जेके साइड्स आहिनि उहे क्लीन कंदासीं ऐं हिन जे मथियां मां ऐड कंदमि हे असांजा भगारा वारी मिर्ची ऐं ऑयल। दाल ते जॾहिं शाइन ईंदी न त पोइ दाल असांजी ज़बरदस्त लॻंदी। ऐं हाणे बारी आहे असांजी खीरणी जी। खंड तमामु ज़बरदस्त डिज़ोल्व थी वई आहे। नट्स ऐड कयासीं, सिंपल खीर ऐं चांवर। हल्की बाहि ते उनखे पचायोसीं। कंटिन्यूअसली चिमचो हलाईंदा रहो। जेके तव्हांखे नट्स पसंदि हुजनि उहे ऐड करे इनखे सर्व कयो। त हाणे खीरणी खे बि सर्व था कयूं। साइड्स हिनजी क्लीन था कयूं ऐं थोड़ा नट्स जेके असां गार्निशिंग जे लाइ बचाए रखिया हुयासीं उन्हनि सां कंदासीं पंहिंजी खीरणी खे गार्निशिंग। ऐं जीअं ई हे थधी थींदी त जेका तव्हांजी फीरणी आहे इहा अञा बि घाटी थींदी। जीअं जीअं थधी थींदी वेंदी घाटी थींदी वेंदी। ऐं तव्हांजी मर्ज़ी आहे त हाणे तव्हां हिनखे कंहिं शइ में ॼमाइणु चाहियो त बिल्कुलु ॼमाए सघो था। थोड़ा नट्स कटे करे उहे ऐड था कयूं। ट्राई ज़रूरु कजो अॼु जूं रेसिपीज़। ऐं मां तव्हांखे हमेशह चवंदी आहियां कुझु बि तव्हांजे ॾिसण खां या ॿुधण खां रहिजी थो वञे त तव्हां सोशल मीडिया ते जेके असांजा हैंडल्स आहिनि उन्हनि ते रेसिपीज़ ऐं क्लिप्स अपलोड कया वेंदा आहिनि उहे ज़रूरु फॉलो कंदा कयो। यूट्यूब ते असांजो जेको शो आहे उहो अपलोड कयो वेंदो आहे उहो ज़रूरु ॾिसंदा कयो। कुझु बि तव्हांजे ॾिसण खां या ॿुधण खां रहिजी थो वञे त कोई टेंशन जी ॻाल्हि न आहे ऐं तव्हां ईज़ीली उनखे नोट डाउन करे सघो था।
हे कुछ बादाम ऐं पिस्ता हस्बे ज़रूरत जेतिरा तव्हां विझणु चाहियो, पर लाज़मी तौर ते कुझु पिस्ता ऐं जेके बादाम आहिनि उहे उॿरंदड़ खीर में ज़रूरु ऐड कजो। उन्हनि जो जेको हिकिड़ो फ्लेवर आहे न उहो कमाल ईंदो आहे। खीर जॾहिं ड्राई फ्रूट सां गॾु उॿरंदो आहे त उनजो फ्लेवर तमामु ज़बरदस्त ईंदो आहे। भले तव्हां थोरा गार्निशिंग जे लाइ बचाए रखो, पर कुझु ऐड करे ऐं खीरणीअ खे पचण ॾियो ऐं लास्ट में ऐड कजो हमेशह खंडु, जॾहिं तव्हांजी चांवर जेके आहिनि से ज़बरदस्त तरीक़े सां ॻरी वञनि। थोरा अञा आहिनि, इन्हनि जी कटिंग था कयूं, गार्निशिंग था कयूं। मेमनी दाल ऐं ज़ीरा राइस वक़्तु बि हाणे पंहिंजे पुॼाणीअ ते पहुतो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। इंशाअल्लाह ज़बरदस्त रेसिपीज़ खणी करे तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं ईअं ई सपोर्ट कंदा रहो। इंशाअल्लाह ताला तव्हांजूं जेके बि फरमाइशूं आहिनि उन्हनि खे बि ज़रूरु पूरो कंदासीं। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।